पीटीआई चेयरमैन इमरान खान जे लॉन्ग मार्च जे ऐलान खां पोइ सॼे मुल्क अंदरि अॻवाणनि ऐं कारकुननि ख़िलाफ़ पुलिस क्रैकडाउन शुरू करे छॾियो आहे। इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, फैसलाबाद ऐं पंजाब जे ॿियनि शहरनि में पुलिस पीटीआई जे अॻवाणनि ऐं कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं कयूं, जंहिं दौरान केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। लाहौर में पीटीआई अॻवान हमाद अज़हर, सियालकोट में उस्मान डार ऐं फिरदौस आशिक अवान, इस्लामाबाद में बाबर अवान, रावलपिंडी में शेख रशीद, राशिद शफीक, राजा बिशारत ऐं ॿियनि जे घरनि ते छापा हया विया। कराची में पीटीआई जे अॻवाननि ऐं सिंध असेंबली जे मेंबरनि जे घरनि ते पुलिस तरफ़ां चढ़ायूं कयूं वियूं। एमपीए सैफुर रहमान, मसूद अताउल्ला खान ऐं बिलाल गफ्फार जे घरनि ते छापो हयो वियो। एमपी राजा अज़हर मौजूब पुलिस एमएनए सैफुर रहमान, मसूद ऐं अताउल्ला खे पंहिंजे घर मां गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त पीटीआई अॻवाननि जो चवणु आहे त सॼे मुल्क मां पुलिस तरफ़ां पीटीआई जे 150 खां वधीक अॻवाननि तोड़े कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। होॾां पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पुरअमन एहतजाज करणु सभिनी जो जमहूरी हक़ आहे। हुकूमत बौखलाहट जो शिकार थी वई आहे। अॻवाननि ऐं कारकुननि जे घरनि ते पुलिस जूं चढ़ायूं गैर क़ानूनी आहिनि।